अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे आदिलपुर मां ख़बर आदिलपुर लॻ ॻोठ बबरानी कलवड़ स्टॉप वटां कुझु इतला ते आदिलपुर पुलिस पार्टी गश्त दौरान हिकु अल्टो कार नंबर LEA 19.7311 ते छापो हणी जवाबदार साबिर वलद अब्दुल गफूर मित्रो ऐं माशूक अली वलद मंसूर अली मार खे पुलिस गिरफ़्तार करे 20 बोतलूं बियर ऐं 24 शराब जूं बोतलूं ऐं 2 अदद मोटरसाइकिल ऐं रोक रक़म 38,000 कब्ज़े में करे हिकु कार समेत ॿिनि जवाबदारनि ख़िलाफ़ FIR नंबर 6320 मूजिबि सरकारी फ़रियाद ते जवाबदारनि ख़िलाफ़ मुंशियात जो केस थाणे आदिलपुर ते दाख़िल कयो वियो। और आदिलपुर थाणे जे वॾे मुंशी अहमद अली मलक साफ़नी खे ॿुधायो त आदिलपुर पुलिस कुझु इतला ते कार्रवाई कई आहे जंहिंमें शराब ऐं रोक रक़म समेत जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।